अल्हम्दुलिल्लाह नहमदुहु व नस्तईनुहु व नस्तगफिरुहु व नु'मिनु बिही व नतवक्कलु अलैहि व नऊज़ु बिल्लाहि मिन शुरूरि अनफुसिना व मिन सय्यिआति अअमालिना मन यहदिहिल्लाहु फला मुदिल्ल लहु व मन युद्लिल्हु फला हादिय लहु व नशहदु अल्ला इलाहा इल्लल्लाह वहदहु ला शरीक लहु व नशहदु अन्ना सय्यिदना व सनदना व शफीअना व हबीबना व हबीब रब्बिना व शाफिअना व नाफिअना व नूरना व नूर रब्बिना व मौलाना व मंजाना मुहम्मदन अब्दुहु व रसूलुहु सल्लल्लाहु तआला अलैहि व अला आलिहि व अस्हाबिही व अज़वाजिही व अब्नाइही व बनातिही व बारक व सल्लम तस्लीमन कसीरा। अम्मा बअद फ़क़द क़ाल अल्लाहु तबारक व तआला फ़िल क़ुरआनिल करीम वल फ़ुरक़ानिल अज़ीम। अऊज़ु बिल्लाहि मिनश शैतानिर रजीम। बिस्मिल्लाहिर रहमानिर रहीम। कुल्लमा दखल अलैहा ज़करिय्यल मिहराब वजद इंदहा रिज़्क़ा। क़ाल या मरियम अन्ना लकी हाज़ा। क़ालत हुवा मिन इंदिल्लाह। इन्नल्लाह यर्ज़ुक़ु मन यशाअु बिग़ैरि हिसाब। सदक़ल्लाहु मौलानल अलियुल अज़ीम। बल्लगना रसूलुहुन नबियुल हबीबुल करीम। व नहनु अला ज़ालिका लमिनश शाहिदीन वश्शाकिरीन। वल्हम्दुलिल्लाहि रब्बिल आलमीन। इन्नल्लाह व मलाइकतहु युसल्लूना अलन नबी। या
वसल्लिमू तस्लीमा। अल्लाहुम्मा सल्लि अला सय्यिदिना व हबीबिना व शफीअना व मौलाना मुहम्मद व अला आलिहि व अस्हाबिही व बारिक व सल्लिम तस्लीमा। बंदे परवरदिगारम उम्मते अहमद नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम। दोस्तदारे चार यारम ताब औलादे अली। मज़हबे हनफियदारम मिल्लते हजरत खलील। ज़ेर सायह गौसे आज़म खाक पाए हर वली। ए बुलबुलान गुंचा ए गुलज़ारे अहमदी। सल्लु अला मुहम्मद व आले मुहम्मदी सल्लल्लाहु अलैहि या रसूलल्लाह व सल्लल्लाहु अलैहि या हबीबल्लाह। मुझा मेहरबान भाई रहो, मोहब्बत वारा नौजवानो, अल्लाह अज़्ज़ व जल्ल जो एहसान मेहरबानी करम नवाज़ी ज़र्रह नवाज़ी आ जंहिं खे वलियन जे सरताज मुस्तफ़ा करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे बचड़े आरफन ऐं आशिक़न जे पगदार पीरन जे पीर मुहियुद्दीन मीर दिलबर दस्तगीर क़ुद्दस सिर्रुल अज़ीज़ जे रूह खे सवाब पहुचाइण लाइ सवाब जो हदियो ऐं तोहफ़ो ऐं सूखड़ी पेश करण जे लाइ फी सबीलिल्लाह ख़ैरात तैयारी शरीफ जे नाले सां मुनअक़िद करण जी तौफ़ीक़ अता फरमाई आहे। अल्लाह अज़्ज़ व जल्ल असां ऐं अव्हां खे उन सुहिणे पीरन जे पीर मुहियुद्दीन मीर सां दिली अक़ीदत दिली मोहब्बत ॾिनी आहे जंहिंजो हर वलीअ जे कंध ते कदम शरीफ़ जेको नसबी लिहाज़ सां बुलंद ऐं बाला आहे जो हसनैन करीमैन जो बचड़ो आहे इल्म मक़ाम ऐं विलायत जी लिहाज़ सां बि पंहिंजो मटपा उन प्यारे जी शान फैज़ बरकतुनि खे बयान करण खां अॻु में मां अव्हां जी ख़िदमत में जेका आयत पाक पढ़ी आहे ऐं समझदार माण्हू ॿुधी हैरत में पिया हूंदा त मौज़ू तैयारी शरीफ़ा ऐं मौली साहब अलाह कहिड़ी आयत पढ़ी आहे कहिड़ी ॻाल्हि ते ॻाल्हाए थो पर मां जे ज़हन खे पक्को बनाइण लाइ अक़ीदे में मज़बूती पैदा करण लाइ अल्लाह जे क़ुरान पाक जी आयत पढ़ी आहे जंहिं आयत मां असां सुन्नत जमात जो दलील सबूत त अल्लाह जी वलियन जी करामत हक़ ऐं सच। तव्हां खां केरु पुछंदो
तबा फलाणे बुजुर्ग जी करामत चवंदोसीं असीं मञूं था, फलाणे जी मञूं था, पर जेकॾहिं उहो अव्हां खे चवे करामत जी साबित थियण लाइ, करामत खे मञण लाइ, करामत खे बरहक़ चवण लाइ असांखे तव्हां दलील कहिड़ो था ॾियो, पोइ तूं वेही हमल फ़क़ीर जा बेद पढ़ंदे, ख़्वाजा ग़ुलाम फरीद जा पढ़ंदे, कंहिं ॿिए बुज़ुर्ग जा, त हू इन ॻाल्हि खे तरजीह कोन ॾींदो, चवंदो बाबा अक़ीदो साबित थींदो आहे क़ुरान करीम सां, मुतवातिर हदीस सां, मशहूर ऐं मुस्तफ़ीज़ रिवायत सां। तव्हां असांखे ॾोहीरा बेद न ॿुधायो, असांखे दलील ॾियो त क़ुरान करीम मां ॾियो, हदीस मां ॾियो, त वाकई करामत वलीअनि जी हक़ा सचा आहे या न आहे। त असांजा सादा सुन्नी भाइर पोइ चवंदो तरसो त भला फलाणे खे फोन कयूं, उनखां पुछूं, इन जे करे मूं पंहिंजे ज़ईफ़ ऐं ग़रीब हाल हिन प्यारे महीने में जो रब जे फज़ल ऐं करम सां ॾींहं जो राति जो अल्लाह मूंखे हलाए पियो प्रोग्राम आहिनि ई आहिनि, मां बुनियादी शइ बयान करे पोइ अॻिते हलंदो आहियां। पोइ इहो आहे त असांजो अक़ीदो त करामत हक़ आहे, उन जो हिकिड़ो दलील इहा आयत पाक आहे जेका मूं अव्हां जे अॻियां पढ़ी। मां ख़ुशि आहियां जो पाण ई सुभान अल्लाह चओ, छो त मौलवी अव्हां खे चवराईंदो, पोइ चवंदो त सॼो सवाबु न त अधु तव्हांजे सवाब जो खणी ॾींदो। अव्हां एतिरा सादा कोन आहियो जो तुंहिंजो सुपर ख़बर कान अथव, तंहिंजे करे मां खे अर्ज़ु कयां तव्हांजी दिलि खे क़ुरान करीम वणे, सुहिणे मुस्तफ़ा जी हदीस वणे, अल्लाह जी प्यारनि जो शान वणे, ख़ुद बख़ुद अंदर मां सुभान अल्लाह जो आवाज़ निकिरे त सॼो ड्रह तव्हांजी खाती। कीअं इहा आहे सबूरी दलील आहे, अल्लाह अज़्ज़ व जल जा वानो थोड़ी तशरीह ऐं तमहीद बना दी कभी अर्ज़ कभी, उनखां पोइ तव्हांखे चङी तरह ज़हन में वेहंदो। अल्लाह अज़्ज़ व जल जो हिकिड़ो प्यारो बानो हो, जंहिंजी घरवारी बि नेक सालिह हुई, उन बाने जो नालो इमरान ऐं बीबी साहिबा जो नालो मूंखां ज़हन मां हींअर निकिरी वियो आहे, मुफ़स्सिरनि लिखियो ज़रूर आहे। उन साण अल्लाह जी दरबार में दुआ घुरी त मौला माहानी उम्मीद वारी सां आहियां, हामिल आहियां, मुंहिंजे वजूद में को बचिड़ो अची वियो आहे, मां पास थी पासियां त जो बि मुंहिंजी पेट में आहे उहो तुंहिंजी बैतुल मक़दस जे ख़िदमत जे हवाले कयो। बात भली न असां वटि पासो ॿिया दुहिल शर न आहियो, दात सन सूदो कंहिं बुज़ुर्ग ते। असुल जेका बात आहे उहा इहा आहे त माण्हू अल्लाह अज़्ज़ व जल खे राज़ी करे, जे सय्यदा ख़ातूनी जन्नत जा बचड़ा हसनैन करीमैन तबीयत में नासाती जा त पाण पास पासी हुया आहिनि त या अल्लाह मुंहिंजे पुटनि खे चा कर त मां 3 नफ़ली रोज़ा हाणे उहा पास असां तव्हां निकिरी वई आहे, छो त असां तव्हां मर्दनि जो वसी न रहियो आहे। जीअं अदीअ वारा कन तीअं थींदो न, असां तव्हांजी हलंदी न ॻाल्हि करंदी न ॻाल्हि चलंदी। पर हज़रत इमरान जी घरवारी बीबी साहिबा ईअं कोन चयो त मौला जी मुंहिंजी पेट में पुट आहे त पोइ तुंहिंजी बैतुल मक़दस जी ख़िदमत जे हवाले आहे।
हुन मुतलक चयो त जो बि मुंह में आहे क़ुरान करीम जा अल्फाज़ इन्नी नज़रतु लक मा फी बतनी मुहर्ररा ऐ मुंहिंजा अल्लाह जेकी मुंहिंजे पेट में आहे यमदो सलामती सां ईंदो मां अल्लाह ताला तुंहिंजी बैतुल मुक़द्दस जी ख़िदमत जी हवाले करे छॾींदसि उन में पंहिंजो को बि दख़ल अमल न कंदसि जॾहिं बचड़ो ॼाओ त पुट कोन हो न्याणी हुई उनजो नालो रखियईं मरियम वॾी आवाज़ सां सुभान अल्लाह जी महिरबानी थिए भला मरियम लफ़्ज़ जी माना कॾहिं पक्की कई अथव कॾहिं ॿुधी अथव क़ुरान पाक जी निजी सूरत जो नालो आहे सूरत मरियम मरियम जे लफ़्ज़ जी माना आहे अल्लाह जी इताअत कंदड़ अल्लाह जी फरमान बरदार अल्लाह जी हुक्म ते हलंदड़ अल्लाह जे हुक्म खे जीअ में जाइ ॾींदड़ पंहिंजे सिर सां संभालींदड़ मरियम जो नालो इन माना ते मुश्तमिल आहे बीबी साहब बास बासी मौला मां जेकी मुंहिंजे वजूद में आहे ओहो बैतुल मुक़द्दस जे हवाले कंदसि जॾहिं न्याणी ॼाई तॾहिं दुआ थी घुरे या अल्लाह इन्नी बदअतुहा उनसा व इन्नी सम्मयतुहा मरियम व इन्नी उईज़ुहा बिक व ज़ुर्रियतहा मिनश शैतानिर रजीम अल्लाह मूं न्याणी ॼणी आहे उनजो नालो मूं मरियम रखियो आहे मुंहिंजा अल्लाह उनखे ऐं उनजे औलाद खे शैतान खां बचाला पनाह ला मां तो रब जी पनाह में ॾेई थी छॾियां पोइ न्याणी खे हंज में खणी बैतुल मुक़द्दस में आई बैतुल मुक़द्दस जा खिदमतगार संभालण वारा 313 ॼणा हुआ उन्हनि में अल्लाह जो नबी हज़रत ज़करिया सुहिणो हो जॾहिं न्याणी खणी आई त इमरान जंहिंजी हज़रत बीबी मरियम न्याणी आहे उहो उन बैतुल मुक़द्दस जे ख़ातिमन जो अॻवान हो उनखे पंहिंजो वॾो सम्झंदा हुआ उनखे इज़त जी निगाह सां ॾिसंदा हुआ हाणे उन्हनि में चुरपुर हली चौबोल हलियो त असांजी वॾी जी न्याणी आहे हर को सोचे त मां निपाया मां पालिया मां इन जी ख़िदमत कयां इन मसाले ते इख़्तिलाफ़ थी वियो अल्लाह अज़्ज़ व जल जी बानल फ़ैसिलो कयो त भई 313 कलम ठाहियो कोई कलम दरिया ते खणी हलो दरिया में हिक हिक जे नाले जो कलम छॾियो जी हेठि वहकिरे सां वही वियो त ठहियो पर जंहिंजो कलम मथे उबतो हलियो त हीअ न्याणी उहो संभाले सुभान अल्लाह ॻाल्हि मज़ेदार थी अल्लाह अज़्ज़ व जल जी ज़ात बाबरका फरमायो मुंहिंजा हबीब वे जॾहिं कलम चलाईं तव्हां पंहिंजी पाक ज़ाहिरी ज़िंदगीअ सां उते मौजूद न हुया कलम चलाइनि पिया अय्युहुम यग़फ़ुल मरियम त बीबी मरियम खे केरु संभाले कलम नाले सां छॾींदा हुआ जॾहिं हज़रत ज़करिया सुहिणे जो नालो आयो त कलम उबतो मथे हलण लॻो फ़ैसिलो थियो त बीबी साहिबा खे हज़रत ज़करिया संभालींदो उनजे ख़िदमत जो इंतज़ाम कराईंदो उनजी हर शइ जी नज़रदारी पाण हाणे थोरो उते वेझा सिरीअ जो
अल्लाह के दरबार में किसी भी कभी आंदा रड़ी औरते जो पोटे फटी वरी बैठा पोया जे कजन वेचारा अब ता अक्के जो लिया करते जो सब अक्के वधी जो कुछ सुरो गुरु शरीफ पढ़ो सल्लल्लाहु अलैहि या रसूल अल्लाह बीवी साहब जे संभाल जे तवज्जो कयो बेतुल मुक़द्दस जी पुठियां हिकिड़ो नंढड़ो कमरो ठाहे जंहिंखे क़ुरान करीम महराब सॼो उन कमरे में बीवी साहब के रहाए नंढड़ी संभाल जी लाइक़ उनखे बार बार नजर में रखणो पियो पवे अल्लाह जी कलाम करीम फरमायो कुल्लमा दखल अलैहा ज़करिया अलमिहराब वजद इंदहा रिज़क़ा जह महल हजरती ज़करिया उन कमरे में अचे बीबी साण वट अन मुतालता मेवा पिया आहिनि अंब जी मुद नाहे त अंब पिया आहिनि ॾाढ़ो जी मुद नाहे त ॾाढ़ो पिया आहिनि ज़ैतून जी मुद नाहे त ज़ैतून पिया आहिनि तॾहिं डीप फ्रीज़र न हुआ मशीनरी जो दौर न हो ताज़ा ताज़ा मेवा पिया आहिनि बीबी साहब खां पुछे थो अन्ना लक हाज़ा ही तुंहिंजे लाइ किथां आया है जवाब थी दे कालत हुआ मिन इंदिल्लाह ही अल्लाह बताया है इन्नल्लाह यरज़ुक़ु मन यशाअ बिग़ैर हिसाब अल्लाह जंहिंखे घुरंदो आहे हिसाब खां सवाइ रोज़ी ॾींदो आहे मुतायता मेवा अचण बीबी साहब वटि मेवन जो पहुचण अल्लाह जी तरफ़ां या महिरबानी थियण इहा आहे बीबी साहिबा जी करामत छा आहे मुंहिंजा अदा करामत असां वटि इल्म कोन्हे पोइ जेकॾहिं को माण्हू कंहिं धक खां बची वेंदो आहे छा चवंदो मोजज़े तौर बची पर ईअं चवणु आहे सही न मोजज़ा ख़ासि अल्लाह जे नबीअनि खां ज़ाहिर थींदा करामत अल्लाह जे वलीअ खां ज़ाहिर थींदी आहे करामत जो दलील हिकिड़ो इहा आयत आहे के वरी अव्हां खे चवंदा त न भाई मेवा हजरत ज़करिया जो मोजज़ो हो बीबी साहब जी करामत न हुई अवां उनखे चओ कि ज़करिया सुहिणे जो मोजज़ो हो त पोइ छो थो पुछे त अन्ना लक हाज़ा ही तुंहिंजे लाइ किथां आया आहिनि हजरत ज़करिया जो पुछण ऐं बीबी साहब जो जवाब ॾियणु इहो दलील आहे हिन ॻाल्हि जो त ही बेवा बीबी साहबा जी का क़ुरान करीम जी आयत जंहिंमां असां दलील था वठूं ऐं दलील आहे रुॻी असां अहल सुन्नत जमात वारा जंहिंखे हाणे ग्रेवी चयो थो वञे आला हज़रत सोहरे जे अक़ाइद सां मुत्तफ़िक़ हुजण जे करे उन जे तहक़ीक़ात खे अखियुनि ते रखण जे करे उहे सभई छा पर अॻे दौर जा मुफ़स्सिर मुहद्दिस चोटी जा वॾा वॾा उलमा उहे बि लिखी विया त ही आयत अल्लाह जी कामिलनि जे करामत जे सबूत जो हक़ हुजण जो सच हुजण जो दलील आहे
करीम खां मथे जो दलील आहे। थोरो गौर कयो। साॻी बीबी मरियम जॾहिं साईं खे अल्लाह ताला हज़रत ईसा पुट पियो ॾे, जिब्रील खे मोकिलींदवनि इंसानी शक्ल में थी, बीबी साहिबा खे वञी इहा ॻाल्हि ॿुधाए। मुरे निहाल जिब्रील आयो, अल्लाह ताला बीबी साहिबा खे इहा ॿुधाई ॻाल्हि जिब्रील जे ज़रिए। जिब्रील सगोरे परे खां फूक बि ॾिनी, छा ॾिनी? कोन थो ॻाल्हाए। मां अवां सभिनी जो आवाज़ ॿुधा त मज़ो थिए। हज़रत आदम जे जिस्म खे ॻोहराए तयार कराए, पोइ उन में अल्लाह ताला रूह खे फूकियो। वनफ़ख़्तु फ़ीहि मिन रूही, मूं उन में पंहिंजो रूह फूकियो। जिब्रील करे खां साईं ॾे फूक ॾिनी। तवजो कजो, अल्लाह जा वलीय जेको मदीने वारे घोट जी शरीयत जे मुताबिक़ फेरो रखंदा आहिनि, इहा हिकिड़ी फूक आहे, इन में बि फ़ाइदो थी। जिब्रील सगोरे बीबी साहिबा ताईं ॻाल्हि पहुचाई। बीबी साहिबा जे वजूद में हज़रत ईसा आयो, परेशान थी वई। मुर्स आहे कोन, निकाह कंहिंसां थियो ई न आहे, शादी कई न आहे, पढ़ी न आहे, कीअं मां ॿार ॼणिया त माण्हू छा चवंदा? अल्लाह फरमायो मुंहिंजी मर्ज़ी आहे, माण्हुनि खे चुप कराइण वारो बि इहो तुंहिंजी पाक वजूद में अचण वारो बचिड़ो आहे। जंगल में निकिरी आई, हिकिड़ो खजीअ जो थुल्हो कुंड, जंहिंमें न डार न डारियूं न पन न सावक, उन सुकल कुंड जे भर में अची हज़रत ईसा खे ॼई। तवजो कजो, ऐं ॼण खां पोइ खेसि बुख लॻी आहे, दिलि में चइजी अल्लाह छा खावां? अल्लाह ताला खां त ॻाल्हि लिखल कान्हे का। अल्लाह ताला जी तरफ़ां फरमान बहतो, हुज़ी इलैके बिजिज़इन नख़ल तुसाक़ित अलैके रुतबन जनिया। जंहिं पुंड जे भर में वेठी आहीं, जंहिं थुड़ जे भर में वेठी आहीं, जंहिंमें न पन्ना न डारा न टारिया, का बि शइ कान्हे, ईअं सुको भुंगा, पर मां रब तोखे मोकल थो ॾियां। इरशाद थो फरमाया, इन पुंड में हथ विझी जवण खे धोइबो आहे, ईअं धोइण ॾीस तॾहिं सुके पुंड मां तुंहिंजे लाइ ताज़ा तोता किराए तुंहिंजी ख़िदमत में पेश कया वेंदा। हीअ बि क़ुरान करीम जी आयत। ईद हज़रत बीबी मरियम जो कमाल ऐं कराम, अल्लाह जा बानड़ मुड़ी निहार जो रुगी इहा न अहिड़ियूं ॿियूं बि आयतूं आहिनि, पर मूंखे जॾहिं त सैयदना गौसुल आज़म जी ख़िदमत में कुझु अर्ज़ करणो आहे, इन जे करे मां सिर्फ़ु अव्हां जा ज़हन पक्का करण जे लाइ, अक़ीदनि खे मज़बूत करण जे लाइ अल्लाह जे क़ुरान मां दलील ॾिना, क़ुरान पाक जूं आयतूं पेश कयूं। तव्हां ईअं न समझो त असां अहल सुन्नत वल जमाअत जो अक़ीदो अक जी काठी या लईअ जी लठा जो मरोड़े माण्हू भञी वेही रहंदा न, असांजो अक़ीदो क़ुरान मां, महबूब आका जे हदीसनि मां, असहाबनि सगोरनि खां, इमामनि खां, चोटी जे आलिमनि, मुफ़स्सिरनि, मुहद्दिसनि, फ़क़ीहनि, सीरत निगारनि खां, ऐं अल्लाह जी कामिलनि वलीयनि खां साबित यकीनी
पक्को सचो ई माहौल अहिड़ो थी वियो आहे न हिकिड़ो माण्हू ॿिए खे न भाकुर थो पाए ऐं खीर पती चांहि थो प्यारे त कल्ह सुन्नी अॼु दूसरी पार्टी सुरो 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 ऐं मूंसां सुरक्षी हलिजो तव्हांखे जो मां तव्हांजी ज़ारत थो कयां अॻिते 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 अञा मदीने मां हे वक़्ति थियो भई वक़्ति जो लिंक कुंड में हिकिड़ा कुंड में ॾा झुंड असां अक़ीदो साबित थींदो आहे कतई दलील सां अक़ीदो वरतल्ला अक़द खां अक हेॾे मुड़े हारियो हिन रुमाल खे हीअं वठी गंढ में बि न गंढ थी इहो आहे अक़द निकाह खे बि ज़ाल मुड़ुस जो अक़द चइबो आहे अक़ीदो अक़द खां वरतल्ला माना अहिड़ी मज़बूत गंढ जो ख़ुदा जी ताक़त ॿी शइ आहे दुनिया उथड़ी पवे सुन्नी तुंहिंजे अक़ीदे में लोटो न जप जो किलो ॾींदे त जपे खणी हलनि पिया टोलनि जा टोला ठाहियो कई मज़हब कई तरीक़ा कई ख़्याल तो अल्हम्दुलिल्लाह बुनियादी सुन्नी आहे अॼु काल जो मुस्लमान आहे पंहिंजे अक़ीदे खे मज़बूत रखिजा दलील क़ुरान में आहिनि हदीस में आहिनि कंहिं सुठे आलिम जी कचहरी में वञी पुछा कजां त साईं मूंखे हिन ॻाल्हि जो दलील सम्झायो क़ुरान पाक हदीस ईंदा इंशाअल्लाह तुंहिंजे दिलि में शक शुबा कॾहिं बि न थींदो सल्लल्लाहु अलैहि करामतों साबित आहिनि वरी नबवी हदीस मां बि करामत साबित आहे मुड़े निहारियो सोने नबी जो असहाबी लश्कर में कंदा रस्ते में बि जंगल अची वियो जंगल ते पेट जी खाली करण लाइ पेशाब वग़ैरह लाइ लड़ी वियो आहे जंगल घाटो आहे खणू जो अॻिते वधी वियो त हाणे मोटर वारी वात न पई कॾहिं कॾहिं माण्हू मुंझी पवंदो आहे बस करे वेठो जेॾे वञे जंगल आहे जेॾे वञे जंगल आहे जेॾे वञे जंगल आहे या अल्लाह छा कयां ओचितो ॾिठई त परियां घाटा सन्हा वण ऐं मूं बीठा उहे सर लुॾनि पिया छाहे हवा बि कान्हे ॾिठई त शींहुं पियो अचे छा था केॾा भला मुड़ुस वेठा हो पर जे शींहुं न दर खां मुंहुं कढी हेॾे अचे कसम थो रब जो कना त धक झली मोली वञी मरो शींहुं अचे थो ईअं अचे थो ऐं सहाबी सम्झो त आहे बि चिड़ियल मछियल आहे हाणे मूं वटि आहे बि कुझु कोन कंदो छा समाचार थोरनि शींहं ॾे निहारे शींहं खे चए थो शींहं मां निधण कोन आहियां मां बेवाह औरत न आहियां मां तुंहिंजो सस्तो शिकार न आहियां या अबल हारिस अन मौला रसूलिल्लाह ओ शींहं ॿुधी ॿुधो कर मां मदीने वारे जो ग़ुलाम आहियां
थिजे बि मुस्तफ़ा जो तव्हां वटि हूंदी आहे अटकल जंहिंजा पेर कढणा हूंदव न भाऊ मां तुंहिंजो गुलाम अहिड़ो थकी थो मां जो पीउ यादि इहा गुलामी न मुंहिंजे हिकिड़े शहर जो थल आहे मां गुलाम जी गुलामी जा छो मुंहिंजो आका सोनो अरबी अनवर ज़िंदा हया मां गुलाम जी गुलामी जा छो मुंहिंजो आका सोनो अरबी अनवर ज़िंदा हया मां फ़क़त उन जो गुलाम आया मां फ़क़त उन जो गुलाम आया मुंहिंजो हामी मुंहिंजो हादी रहबर ज़िंदा या अबल हारिस अन मौला रसूलिल्लाह ओ शीह मां अल्लाह जे रसूल जो गुलाम आया सुभान अल्लाह शीह जो ॿुधो त हमरा खां कावड़ गुस्सो खाइण वारी सोच निकिरी वई कंदड़ो निवाई निमी करे ऐं इशारो थो करे त जी तूं मुस्तफ़ा जो गुलाम आहीं त मां वरी तुंहिंजो गुलाम आहियां हिकिड़े बुज़ुर्ग जो शेर आहे मोहबत वारे जो शेर कहिया सफ़ीने ताई सुन राही राह जांदे जो गुलाम रसूलुल्लाह दा असां गुलाम तिन्हा दे दुआ कयो रब सिपानी त्राण पटाक ठकान दिल सां मदीने वारे जो गुलाम थियण नसीब मुस्तफ़ा जी सच्ची गुलामी दिली गुलामी अक़ीदत एहतराम मोहब्बत वारी गुलामी मिली वञे त वॾी ख़ुश नसीबी आहे वॾी भाग जी ॻाल्हि आहे बख़्त जी ॻाल्हि आहे शींहं मां रस्तो मुंझी वियो आहियां कंदुलो ॾे त मुंहिंजे पुठियां हली आहे त मां तो तोखे रस्तो पार करायां अॻियां शींहं पियो हले पुठियां ही पियो अचे कंदा परे कंदे थो वञे सरन खे चीरींदो थो वञे जिधर बगर शींहं खे ॾिसी रस्तो ख़ाली कंदा था वञनि रस्ते ताईं पहुचाए कंधड़ो लोॾे चए थो मदीने वारे घोट जे दरबार में मुंहिंजा बि सलामत कजां ही आहे सहाबीअ जी करामत मदीने वारे जी इलाही तव्हां हरू अंग्रेज़नि जी पुछां था लॻो यहूदी नाज़ीअ जे पुछां था लॻो रूसी नज़रत जे पुछां था लॻो इंडिया जे सोच जे पुछां था लॻो बर्तानिया जा चंपल था चटियो कंहिंजे पुछां न लॻो त मदीने जे घोट जे पुछां लॻो उन जो क़ाइम कयल निज़ाम कानून जंहिं दुनिया ते अहिड़ो अमन क़ाइम कयो जो अॼु ताईं दुनिया खे वरी अहिड़ो नसीब न थियो आहे पेरनि में पाओ त मदीने वारे जे गुलामी ॾे त मुस्तफ़ा जी जे तरीक़ो वठ त दिल पर नबी करी अॼुकल्ह जेको वीचारो कटर साफ़ कंदो आहे न उहो बि शाम जो इस्त्री थियल कपिड़ा सीधो घुमंदो आहे केरु कंहिंखे कुझु करे नथो सघे पर अर्ज़ त कबो न तुंहिंजे अॻियां ॻाल्हि रखबी त सही पोइ वणई त दुनिया जा यार राज़ी कर वणई त मदीने वारो दिलदार राज़ी
सानी मिसल दुनिया के आज गुलाम नबी मरहूम जो शेर आहे दोस्तो दुआ घुरो हथ खुदा दे खणी मन वरी यार सां का मुलाकात थे पर जीविया दूर दाधा भरा ॾींहं बिन में अचण जी इनायात थे खोर पे माण्हू घुमनि ॾाढा पाउडर पाउडर हजो कारा पे बगा लॻा तूं सोचो बचीने वारी ॻाल्हि करी चए थो भला मज़ो थी जो तूं पंहिंजी दिलबर खे हाण मां पंहिंजी कंहिं कमरे में विहारियो बल्ब न हुजी दर दरियूं बंदि कर पोइ ॾिस त रोशनी तो वारो यार थो करे या मूं वारो मंठार थो तूं पंहिंजे यार जी कुछ बचर और यार मुहे जो तुंहिंजे यार खां ज़ोरिया ॾींहं जो सूंहं जी रोशनाई न ॾिस रोशनाई ॾिसी वञ जॾहिं राति जे दोस्तो घुरो अल्लाह ॾिनो आहे अहिड़ो प्यारो परी रब ॾिनो आहे त ॿी जी पुछां न हलिबो ॿी जो रस्तो न वठिबो ॿी जी वात न वठिबी उन जूं लतूं असां जूं अखियूं जेको महबूब ख़ुदा जी तरीक़े ते हले ऐं हलाए हज़रती गौसुल आज़म कुतुबुल आलम महबूब सुबहानी शहज़ादे लामकानी सैयदना व मुर्शिदना अश-शेख अब्दुल कादिर जीलानी क़ुद्दस सिर्रुहु नूरानी सभई जो सुभान उहा हस्तिया जो अरब जंहिं आलिम खे शेखुल इस्लाम चवंदा हुआ चोटी जो आलिम मञींदा आहिनि अल्लामा इब्न तैमिया हिरानी वॾो लेखक बि आहे वॾो काबिल बि आहे ज़रूर वहाबी त आहे पर इल्म ऐं मेहनत ऐं होशियारी उनजी ज़बरदस्त हुई उन इब्न तैमिया ख़ुदि लिखियो आहे त ॿियनि बुज़ुर्ग जूं करामतूं कॾहिं कॾहिं ज़ाहिर थींदियूं आहिनि बादशाह तीर जूं करामतूं ईअं हुयूं जो समुंड जी छोली ऐं वीर हुई छा था भाइयो छा मक़ाम हिकु भेरे सुहिणो इमाम हसन ऐं सुहिणो हुसैन मां छा चयो कोन ॻाल्हायो जेतिरो लंगर घुरनि महिल वात खोलींदो एतिरो मूं सां बि वात खोलियो छा चयो इमाम हसन ऐं सुहिणो जो राति जो मदीने पाक जी घिटीअ में जेकॾहिं निकिरी पवंदा हुआ त माण्हू सम्झंदा शायदि पाख फुटी आहे जो घिटियूं चमकी रहियूं जॾहिं नवासा अहिड़ा सुहिणा आहिनि त ख़ुदि मदीने वारे जो हुस्न छा रब मूं गुनहगार खे अवां खे शन साईं जी हक़ीक़ी ज़ियारत नसीब फरमाए मुलाक़ात नसीब फरमाए दीदार जी दौलत नसीब फरमाए क़ल्ब की कार सीने के सुरूर अचे जो मूं जहिड़े कमज़ोर ऐं तुझे दिलबर जी दर ते घर में मुंहिंजो दिल पर हुज़ूर अचे अल्लाह नसीब करे अल्लाह भाग भला करे अल्लाह बख़्त भला करे मुंहिंजे महबूब जे हुस्न जी त हद ई न अर्ब शायर अल्लामा शरफुद्दीन बूसीरी कसीदो बुर्दो जंहिं लिखियो आहे कसीदो बुर्दो मदीने में हरम
जे अंदरा कुब्बन मुबारकन ते लिखियल हो हाणे हुकूमत राहे आयतूं लिखियूं आहिनि पर अञा ताईं ॾियारी मुबारक महबूब आका जी पाक रोज़े वारी जंहिंखे ताला लॻल हूंदा आहिनि उन ॾियारीअ जी तालनि ते ख़ुद हणी छॾियो अथनि पर इन हूंदे बि कसीदो बुर्दो लिखियो पियो आहे ऐं आशिक़ ॾिसी दिलि ख़ुशि छा चए माने हुसीरी मुझे मुस्तफ़ा जे हुस्न जे बारे में फरमाए थो सुभान अल्लाह चओ महबूब आका जी लाइ छा थो फरमाए फजोहरुल हुस्न फीह गैर मुनक़समी आम चवणी आहे त अल्लाह साईं हुस्न जा 40 हिसा थिया सुभान अल्लाह 39 हिसा मिलिया हज़रत यूसुफ हिकिड़ो हिसो मिलियो ॿियनि पर बूसरी चए थो त इहो हुस्न ई ॿियो हो इन में जाना खा जाने जहाना खा सच आखा तेरा बुदी शाना खा जिस शान को शाम सब बढ़िया सुभान अल्लाह मा अजमल किथे मेहर अली किथे तेरी सना किथे मेहर अली किथे तेरी सना गुस्सा अखियां किथे जालवियां सुभान अल्लाह मा अजमल अकमल मा हसनक सैयदना गौसुल आज़म कुतुबुल आलम महबूब सुबहानी उन दिल पर जी बचर हसन हुसैन जो औलाद हाणे असांखे कीअं ख़बर पए त नबी साईं जो हुस्न कीअं हो वार मुबारक गुंडीदार हा सिधा कननि ताईं हा कुल्हनि ताईं हा कीअं हा मुंहिंजी सुणे जा हथ पेर कीअं हा नूरानी सीनो कीअं हो निगाह पाक कीअं ही गल नकु चपसरा कीअं हा ओ अरबी में मुहद्दिसन गॾु करे किताब लिखो तिरमिज़ी साहब शमाल तिरमिज़ी उन जो वरी सिंधी में मुशरह लिखियो आहे अल फयूज़ातुल मुस्तफ़वियत शरह शमाइल मुहम्मदियत बिन जुल्दन में वॾो किताब आहे मां पंहिंजे शागिर्दनि खे चवां थो तव्हांजे अॻियां ईंदा इन जी मिठाई ॾिजो 1000 रुपया मिठाई आहे जंहिंखे 1000 प्यारा सो न वठे जंहिंखे मदीने वारो आका प्यारा सो वठे पढ़ी ॾिसे त मुंहिंजो सुहिणो हबीब जो हुलियो कीअं हो हिकिड़ो भेरो मिली जुली वॾे आवाज़ सां मूंखे दुरूद पढ़ायो सल्लल्लाहु अलैहि वसल्लम या हबीब अल्लाह पढ़ायो वॾे आवाज़ सां पढ़ायो सल्लल्लाहु अलैहि या रसूल अल्लाह हजरत इमाम हसन हजरत हुसैन महबूब जे पाक रानिन मुबारकुनि ते ॾिठा हिकीअ ते हसन ॿीअ ते हुसैन मज़ो आई नालनि मां नाला वणी छा चओ हा या न हिकिड़ी ॻाल्हि कर वणी नाला कमाल वारा रचरा परिया काजी पाक रानन देवी कहा हबीब ने इमाम हुसैन के फरमायो हुसैन तुझे पुष्ट मां पीढ़ी मां लम्ब सैला
बाबा नम इमाम हसन नानी करीम अली निहारे फरमायो नाना भला मोटी मेहरबानी छो नई अदा से रखे साईं फरमायो मुझा दिल पर इमाम हसन मुझा बड़ा डोहटा मुझे खातूनी जन्नत जी झोली में अव्वल अचण वारा शेर खुदा जा बगदार पुनल पुत्र घबराइन तुझी पीढ़ी मां पुष्ट मां हिकिड़ो अब्दुल कादिर ईंदो जंहिंजो सभिनी जे कंध ते कदम हूंदो जंहिंजो कई 100 साल अपने तो मदीने वारो ॿुधाए अल्लाह जा प्यारा ॿुधाइनि पिया हर जोर जा वली ॿुधाइनि पिया उहो आहे सुहिणो अब्दुल कादिर जीलानी रमज़ान शरीफ़ महीने में पहिरीं तारीख़ जाओ ऐं रबीउ सानी महीनो जेको हले थो इन जे 11 तारीख़ कन नाई चई आहे पर शेख अब्दुल हक मुहद्दिस दहलवी मां सबत मिन सुन्नत के सुन्नत लिखल थी अयाम सुन्नत में 11 वारे कौल खे तरजीह ॾिनी आहे त साईं जी 11 तारीख़ दुनिया का रहलत थी आहे इंतकाल थियो आहे वफ़ात थी आहे हीअ तारीख़ बि भली त ॼमण वारी तारीख़ बि भली जेकॾहिं तव्हां मां कंहिंखे शौक़ थिए त वरी पहिरीं रमज़ान ते सुणे होसे आज़म जी ॼमण वारी तारीख़ ते बि प्रोग्राम थिए पाण तकरीबन 98 साल जी उमिरि जा ॼमण खां पोइ संदन पहिरीं करामत इहा हुई जो रोज़ो रखी आया गल्ला जी बाने जो शेर रहा पाबंद अहकाम शरीयत इब्तिदाई से न छूटा बचपनी में भी था रोजा गौसे आज़म का केडी अल्लाह जी यादगिरी हुई केडी इबादत सां मोहब्बत हुई केडी इबादत सां दिली ताल्लुकात हुई ॼमंदे रोज़ेदार सुभान अल्लाह थोरो भॼन डुकण जहिड़ो थियो जीजन मां खे ॿुधे चए थो अम्मा बादशाह पीर जे अम्मा जो नालो यादि अथव न पर अॼु खां पोइ यादि कजो नालो फातिमह सदीदा अहमदुल जब्बार बाबा साईं जो नालो हो सैयद मूसा सदीदा जिंदगी दो छा सदीदा राजा जोर जोर सां खुली ॿुधायो जिंदगी दो माना जिहाद खे पसंदि करो तवज्जो कजे हिकिड़े वक़्त जो बादशाह उनजो नौकर शराब जो मटो खयो थो वञे छा जो और कजो बादशाह जो शराब वेहो महांगो हूंदो आम ख़ल्क़ त पेठी थरो पोइ पिया मरो न तॾहिं बि मरो बहिराणे में औरतूं बि पयूं ठाहीनि पियनि बि पयूं रब पनाह में रखे खुदा पनाह में रखे मूंखे त डपु थींदो आहे त नशे में भुलिजी वरी कंहिं ॿिए जो पासो ॾेई वेही रही एॾो शराब अल्लाह पनाह में रखी बादशाह जो नौकर खयो थो वञे सुहिणे बादशाह पीर जी बाबे ॾिठो पुठियां फिरी आयो डंडो जो हईंसि त शराब जो मटो भॼी पियो शराब वही वियो उन प्यारा बहारा कपिड़ा ठिक हथ में सिधो बादशाह
जुल्म कियो मुझा कपड़ा ॾिसो बादशाह कावड़े जी कंहिं तो साईं कयो चईसि सैयद मूसा नालो के वठी जो इंतजामिया वारा वठी आया साईं खे जी शराब छो भवी छो मत के भवी छो था कई चई मुंहिंजी ड्यूटी आहे कौन जी सुभान सैयद आले रसूल सदाइण वारो मुरीद जा दात काबा पादा बकर ढजू गो मेहो काहे वञण वारो ही बि त सैयद आहे ही बि त सैयद तव्हांजो मर्द न आहे जो अव्हां जी वात में शराब हुजे अव्हां जो शाम न आहे अव्हां जे वात में सिगरेट हुजे गुटको हुजे आसीम अमल हुजे नशो हुजे तूं मुस्तफ़ा करीम जो औलाद सॾाई थो मदीने वारे खे अल्लाह क़ुरान में चई छॾियो आहे त मां तुंहिंजे अहल बैत खे पाक थो रखां तूं हरू भरू पंहिंजी पाक हुजण वारी नेमत विञाइनि पाण खे बि संभाल पंहिंजे अक़ीदत मंदन मुरीदनि खे बि संभाल उन्हनि खे बि सिधी राह ते हला जिन राह ते जंहिं राह वारे आका जो तूं बचो थो बादशाह जो कंहिं तोखे ड्यूटी ते रखियो आहे कंहिं तोखे ऑर्डर ॾिनो आहे चए थो बादशाह उन ड्यूटी ॾिनी आहे जंहिं तोखे बि पैदा कयो आहे जी किथे थी ऑर्डर थी क़ुरान पढ़ कुंतुम खैर उम्मतिन उखरिजत लिन्नास तअमुरून बिल मारूफ व तनहौन अनिल मुनकर व तु'मिनून बिल्लाह भली उम्मत आहियो चङाई जो चवंदा आहियो बुराई खां रोकींदा आहियो अल्लाह ते ईमान रखंदा आहियो इहो ई त आदर आहे इहो ई त मुरादो आदर कहिड़ो हूंदो आहे अल्लाह जो क़ुरान ऐं ज़ुबान पीर जे बाबे जी हुई अहिड़ो त मिठो क़ुरान पढ़े अहिड़ो त बादशाह जे दिल खे शिकार बनाई बादशाह रोई जंहिंजो साईं मूं शराब खां तौबा कई अॼु खां पोइ मुंहिंजो त ऑर्डर आहे तोखे लिखत में ॾेई थो छॾियां जिते बि शराब ॾिसी त भञी टुकड़ा करे हारे छॾियां साईं फरमाए थो जंहिंखे अल्लाह जो ऑर्डर मिलियल आहे हुनखे तुंहिंजे ऑर्डर जी ज़रूरत आहे ई सुभान नौजवान पंहिंजी जवानी ते रहम कयो पंहिंजी जवानी ते रहम कयो तूं हथ ते कांडो कोन खणी सघंदे त जहन्नम जी बाह किथां बर्दाश्त कंदे पंहिंजी जवानी ते रहम कर शराब बुराइयूं बेहयायूं बुछरायूं न पंज वक्त निमाज़ पाबंदी सां पढ़ फजर निमाज़ खां पोइ ज़िक्र करे क़ुरान पाक जी तिलावत कर अल्लाह जे महबूब ते दुरूद पढ़ी दुआ घुरी निकर त सॼो ॾींहुं मिठी मालिक जी मेहर करम जा कका का तोखे ॿुधो मुंहिंजा पीउ हराम खां भॼो 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 रिश्वत हराम भॼो रियाज़ हेॾे आहे तव्हां जेकॾहिं पक कयो त ठीक आहे शक पएव त मां अव्हां खे अल्लाह जो क़ुरान जो तफ़सीर खणी हिकु न ॿ न एतिरा ॾेखारिया मदीने वारे फरमायो आहे त जेको माण्हू शराब थो खाए घटि में घटि शरायो व्याज थो खाए घटि में घटि व्याज जे खाइण जी गुनाह जा 70 क़िस्म हूंदा आहिनि घटि में घटि गुनाह एतिरो व्याज खाइण जो ॼण जीजल माल सां गुनाह हाणे असीं मौलवी हाफ़िज़
हाफ़िज़ हाजी पीर खुदा असांखे हया दे उहे बि नहीं चाही घर वेठे माल मिले थो बाबा अल्लाह शल पनाह में रखी रब शल पनाह में रखी हर बुराई खां बचण जी कोशिश कयूं मदीने वारे घोट खे राज़ी कयूं हज़रत बादशाह पीर जी अम्मा जो नालो आहे अम्मतुल जब्बार फातिमा बाबा जो नालो आहे सैयद मूसा जंगी दोस्त हज़रत अम्मतुल जब्बार फातिमा गौसुल आज़म जी अम्मा वेठी आहे साईं नंढड़ो आहे डोड़ बोड़ पढ़ण जहिड़ो आहे त मां जे रिहारे जैसो अम्मा मूं तव्हांजी ख़िदमत कई ही अव्हांखे यादि आहे डोड़ पाइण जहिड़ो साईं जा ॿार वेठा नंढो चवे बाबा मूं तुंहिंजी ख़िदमत कई अम्मा अम्मा फरमाए थी बच्चा कहिड़ी ख़िदमत कई अञा तक मां जहिड़ो नाहे अञा त नंढड़ो आहे अञा त मां पई तुंहिंजी ख़िदमत कयां संभाल कयां मां न यादि कर मूं तुंहिंजी ख़िदमत कई हुई मटियारीअ में हिकिड़ो आलिम थी गुज़रियो आहे मियां हिदायतुल्लाह रहमतुल्लाह अलैह उन पुरानी सिंधी में किताब लिखियो आहे कवाकिब सादात फी मनाकिब सादात पर सिंधी वीचारो किताबनि खे वेझो आहे अख़बार टेबल ते तिरियूं खोरे न पढ़ंदो जॾो धूड़ ॿाहिरि खे हेठि मथे थो कंदो अरे अख़बार छा पई लिखे रशी दुकान में हीअं फला चाचा तोखे रशी दुकान सुञाणे किथे तो टाइम ॾे त ख़ुदा जे क़ुरान टाइम ॾे त मुस्तफ़ा जी दीन खे ॾे शरीअत मुतहरा खे ॾे सुन्नत हबीब खे ॾे मुंहिंजा ॿई मुड़े रिहार जो उन कवाकिब सादात में लिखियो आहे बुज़ुर्ग त हज़रत हबीब करीम अलैहिस्सलाम जे बचड़े गौसुल अम्मा खे फरमायो अम्मा मूं तुंहिंजी ख़िदमत कई यादि अथई अब्बा कहिड़ी ख़िदमत अम्मा तव्हां मां अञा मां ॿाहिरि ॼावी न होसि ॿुधंदो हो तव्हां पंहिंजे घर में हुआ बाबा साईं घर में न हो हिकिड़ो फ़क़ीर दरवाज़े ते आयो साल कई अल्लाह जे नाले ख़ैर जो ॿ टे दफ़ा सदा कई फ़क़ीर जी आदत आहे जे ख़ैर लाइ मर्द न निकितो त वरी पेर अंदरि रखी चवंदो ॾाढी ख़ैरात जो अम्मा ख़ैरात जो अधी ख़ैरात जो ईअं फ़क़ीर करे दरवाज़े जे जाम सां अंदरि आयो ऐं चवणु लॻो अम्मा ख़ैरात जो ॿ टे भेरा चई तव्हां त परदी वारा हुआ ॿाहिरि कोन निकिता हा मुंहिंजी जीजल मां पोइ ॾिठो ई हिकिड़ो शींहुं आयो चयो हिन फ़क़ीर ते चंबा ओलारे दरवाज़े खां ॿाहिरि कढी दरवाज़ो वराए छॾियो अबा शींहुं तो कहिड़ी ख़िदमत कई जीजल मां शींहुं ॿियो न हो इहो तुंहिंजो बच्चो तुंहिंजे अंदरि वारो अब्दुल कादिर जीलानी किथे चई सुभाणे अल्लाह बाबा रे आशिक़ यारी खाइण वारा बाबा तुंहिंजी मुर्ती पोइ अहिड़े दिलबर जे लाइ मूं स्कूल पढ़ण जे दौरान हिकिड़ो शेर चयो हो ॿुधाए वली सभिनि जो साईं सुहिणो दस्तगीर पीरत हिजा मुंहिंजा पीरनि जो पीर या पीरत हिजा मुंहिंजा पीरनि जो पीर जमदे जाम रखो रोज़ो रमज़ान शरीफ़ जो यारो अमर जे बेटा जाम जिलानी बंजी आयो भलारो दुनिया पे अचण खां अॻु में विलायत जो वीर
या पीर तुंहिंजा मुंहिंजा ई पीरन जो पीरो आखिरी करो सल्लल्लाहु अलैहि सल्लल्लाहु अलैहि मामूली में जब से मैं तकबीर हो गया सल्लल्लाहु अलैहि या रसूल अल्लाह व सल्लम अलैका या हबीब अल्लाह वहाँ हस्तिया जंहिंजो बगदाद बस्तिया जंहिंजी अक़ीदत ऐं मोहब्बत वारे ला जन्नत सस्तिया जंहिंजी ला सुनण जे दिल में मोहब्बत ऐं मस्तिया मुंहिंजा भाउ अदराहे ॾे हार उहो ई गौसे आज़म 7-8 सालनि जो उमिरि जीलान नंढे ॻोठ में ढकी पई वञे ॻऊं पई वञे साईं वरी उनजी पुछां पियो वञे मुंहिंजे निहार जो माण्हू वीचारा अचनि पिया देर सां पर अलाह सां करे त हुजनि ख़ैर सां चङी देर सां मुंहिंजे निहारियो मां क़िस्म सां तो मोरे वारनि खे ॾिसां मूंखे पंहिंजो मुहत ॾेखारियो वारे पटीकल सां करे मोरे में क़िस्म सां बि ॾिसी मां अव्हां खे सस्तो ऐं ग़रीब मौलवी मिलियो साईं आशिक़ अली शाह जे पुटनि घुरायो इस्लामाबाद मां हनीफ़ कुरैशी बाबा 3 हवाई जहाज जो टिकेटूं ओट बोट इस्लामाबाद खां सखर लाइन क्रूज़र गाॾियूं सखर खां दरगाह ताईं ऐं 1 लख रुपया वधीक तकलीफ़ असीं तव्हां सां पहिरीं हिसाब ई कोन कयो पोइ बि तरकियो था ईंदो त देर सां वञी वरी बि कोसे भत जो किरो वरी ईअं न कयो सवेर ईंदा कयो ख़बर पए थी त महफ़िल क़ुर करीम जी त टाइम ॾींदा कयो ईंदा कयो शरीफ़ ईंदा कयो मुंहिंजे सोने पीर जी पीर ढकी जे पुछां जो हलणु शुरू कयो त ढकी कंठ वराए जय थी साईं मुंहिंजे पुछां न हल ढकीअ ॻाल्हायो ढकीअ ॻाल्हायो ख़ुदा जंहिंखां ॻाल्हाए त ॻाल्हाए सघे थो साईं मुंहिंजे पुछां न हल तूं राति फज़ूल ऐं लॻवट ऐं मञाइण लाइ पैदा न थियो आहे तुंहिंजे मथां वॾी ज़िमेदारी पई अचे वलीअ जे कंध ते कदम रखण जो मक़ाम ईंदो को थोरो साईं अवां वापसि वञो पंहिंजी ज़िमेदारी खे संभालियो साईं फरमाइनि था मां मोटी आयो हां ज़ुल्हज जी 9 तारीख़ पंहिंजे जीलान में पंहिंजे कमरे जे छित ते चढ़ियो आहियां हीअं पियो निहारिया ओचितो अरबुस्तान जो निगाह कयां त सुभान अल्लाह हाजी साहब में कामी अरफात में आहिनि हथरा खयो रब खां दुआऊं पिया घुरल चप मुबारक चोरी ने पिया गलनि तां ॻोढ़ा हारे रब खां पंहिंजे गुनाह जी माफ़ी पिया घुरल साईं फरमाए थो जीलान मां निहारिया ओए हाजी त ॾिसां पियो हथ त ॾिसां पियो चप चुरमे त ॾिसां पियो पर गलनि तां ॻोढ़ा बहके बि ॾिसी रहियो वाह वाह पीरनि जा तॾहिं मुंहिंजे ॿिए शहर जो थल्ला तुंहिंजो मुंहिंजो सभ जो पीर दस्तगीर दस्तगीर कॾहिं बादशाह
पीर खे न मञण खां बचिजा न मञी त पोइ यार कम लही वेंदी तुंहिंजो मुंहिंजो सभ जो पीर दस्तगीर दस्तगीर सिंध हिंद अरब ऐं अजम सब करीम जो मंजिल कदम मगर शोर क्यों शरीर दस्तगीर दस्तगीर तुंहिंजो मुंहिंजो सभ जो पीर दस्तगीर दस्तगीर पुराने दौर में हिकिड़े माण्हू सिंध ते कावड़ कई त सिंध में इल्म कोन्हे सिंधी वली कोन्हे सिंधी अकुल कोन्हे ॼट आहिनि अबा तव्हांजो ॾोह कहिड़ो थियो सिंध सैयदनि खे जीअ में जाइ आया न सैयद मदीने खां आया आहिनि या पकोड़ा न खाधा ॻाल्हायो ॾाढा ॻाल्हायो कंहिं सिंध जीअ में जाइ सिंध ॾिनी बलोचन खे पठान खे पंजाबन खे मुहाजिरनि खे कंहिं जीअ में जाइ ॾिनी सिंध ॾिनी त सिंध जो क़दुरु करणु खपे मखतूम हाशम ठट वीरो अचे मोटी आयो त को नंढो पर्चो ॾिठई जंहिंमें हमरा सिंध ते ॾाढी कावड़ सटी हुई साईं फरमाया त मां सिंध जी मिटीअ जी पैदावार मुंहिंजी ज़मीर क़बूल न कयो त मां माठ करे विहा मूं हुन जो जवाब लिखियो मदहनामे सिंध साईं किताब लिखियो पर रुॻी इन में हिकिड़ी सिंध जी ॻाल्हि न अल्लाह जो शान नबी साईं जो शान सुहिणे इमाम हुसैन जो शान हज़रत अली साईं जो शान सहाबनि जो शान कलंदर सुहिणे जो शान अहिड़ा लक़ब लिखियासीं कलंदर जा जो अकुल हैरान आहे ऐं वॾी ॻाल्हि आहे त मदीने जे घोट खे सॾ करे साबित करे वियो आहे त करोड़े सालनि जे पंध ते हुजी सॾ करणु तुंहिंजो कमु आहे ॿुधण मदीने वारे जो हाणे को थुल्हो लफ़्ज़ पियो हले मौलवी साहब बरेलवी मोहम्मद इद्रीस बरेलवी फलाणो बरेलवी अदा बरेलवी लफ़्ज़ खे तूं भला खीसे में रखो कांवर भली कर पर 200-300 साल पोइ ते हलियो वञ न तॾहिं बरेलवी लफ़्ज़ हो न देवबंदी हो पोइ ते हलियो वञ उहे बुज़ुर्ग छा लिखी विया आहिनि उहे छा चई विया आहिनि जे उन्हनि समय किरोड़े कोहनि तां मदीने वारे खे सॾ कया आहिनि त असीं बि सॾ कयूं पिया कंदा छा चयो मखदूम साहब मन दर्द मंदम हज़रता फिर याद रसिया मुस्तफा या थकजी पिया थकजी पिया मैं चोई कोन था भाई मां तव्हांखे सम्झा मन दर्द मंदम हज़रता फिर याद रस या मुस्तफा पारह शुदा बहरे खुदा फिर याद रस या मुस्तफा दिल टुकड़ा टुकड़ा है हबीब मुझी दाह बुधी पहजीवन वॾो किस्सो आहे हिन में वॾो शेर आहे नाले वारी मिसरा कहिड़ी आहे ई हाश में मिसकी गदा गुफ्ता सना बेइल्तिहा या मरहबा फिर याद रस या मुस्तफा हाणे इहो अॻु में छपायो ॿ टे भेरा वरी छपाइण जी नियत बि कोन हुई पर असांजे हैदराबाद में इदारो आहे सिंधी लैंग्वेज अथॉरिटी उन्हनि मूंखां चोरीअ ते छपायो कंहिं ॿिए मौलवी जे नाले
मुझे खबर पई बोने दोस्त चल लिखियो हिकिड़े छपाए बाटी ऐं नाले ॾे जी असर फारसी में मूं सिंधी में तर्जुमो कयो हो मूं खे फोन की छपायो भली पर उन में तव्हां कट सट न कजो हाणे जेके न वेठा आहिनि अदीब था पाण खे सदाइनि भिटाई जे रिसाले मंझां बि शेर कढनि पिया अॻे में आलम जी किताबनि मां बि कढनि पिया अरे त वरी जेके वहाबी मज़हब वारा आहिनि उहे वरी हदीसूं जी किताबनि मां नबी से जे नूर वारी हदीस कढी पोइ था छपनि जेको चवे बाबा हीअ किथे आहे पर ॾिसो किताब किथे आहे जे पुराणो किताब हुजे त ठीकु न त कमु ई लॻंदो पोइ वरी छपायो ऐं पुठियां अफ़सोस जो इज़हार बि कयो अथमि ही किताब तव्हां वठो हिन में इश्क़े मुस्तफ़ा फतियूं ॻाल्हियूं बि आहिनि हिन जी मिठाई 150 आहे थोरी प्रेस वारी 250 मूं 150 कई हाणे बि न वठंदो त पोइ अलाह मदीने जो मौत नसीब करे बाक़ी तव्हांखे कयां मां छा भला तरह जा मुंहिंजे मदीने वारे महबूब खे पढ़ायो सल्लल्लाहु अलैहि कमाल ज़ाहिर पिया थियनि अल्लाह जो महिरबानियूं पयूं थियनि करम नवाज़ियूं पयूं थियनि वॾी वॾी रब जे ज़ात बरकात वली जी कमालात हुई जीजल अम्मा पुट खे जाहिल रखणु पसंदि न कयो अॼुकल्ह सादातनि जा जेके चमचा हूंदा आहिनि उहे उन्हनि खे दीन जे इल्म ते वञणु न ॾींदा हेॾे मोड़े हारियो छा चवंदा आहिनि साईं तूं अहल बेत किनो पाणी बि बाहि विसाई तूं वरी वञी मुननि वटि वही साईं वरी ख़ुशि थी वियो त मूंखे किनो पाणी थी अब अहल बेत किनो पाणी आहे ॻाल्हि आहे त सही चमन त रखे त शर्म कोन्हे पर ॿुधी साईं त होर करे त मूंखे चयो छा थियो असीं त चऊं था मुस्तफ़ा जा बच्चा वॾी शान वारा मुंहिंजे हिकिड़े शेर में आहे अजीब शेर आहे आले रसूल जी तो अज़मत क़ुरान में पढ़ो आले रसूल जी तो अज़मत कुरान में पढ़ हिन शानदार घर जी शौकत कुरान में पढ़ आले रसूल जी तो अज़मत कुरान में पढ़ आले रसूल वठंदो रहंदो क़यामत आई कौसर नाले सां सुहिणी सूरत कुरान में पढ़ राज़ी थियो इन ॻाल्हि ते त पोइ तव्हांजा चेला जा असीं चऊं था त इन्नमा युरीदुल्लाह लियुज़हिब अन्कुम अर्रिज्स अहलल बैत व युतहिरकुम तत्हीरा अहल बैत रब तव्हांखे पाक थो बणाए त तव्हां किनो पाणी न आहियो चवण वारे खे चवणु न खपे अव्हांखे इन ॻाल्हि ते गौर करणु खपे जो मदीने वारे फरमायो त मुंहिंजा अहल बैत ऐं क़ुरान गॾु हूंदा जुदा न थींदा मूं वटि क़यामत जे ॾिहाड़े हौज़े कौसर ते मुंहिंजा बच्चा ईंदा त बि क़ुरान पढ़ंदा सुभान अल्लाह हबीबल करीम जी ज़ात जो बचड़ो जीजल अम्मा जी सलाह सां बगदाद में आयो आहे 25 साल इल्म पढ़ियो आहे घणा साल वॾी आवाज़ सां छा इल्म हूंदो पढ़ी हिक जाइ ते आरामी आहे निंड न आहे पर वेही माण्हू थकिजी पवंदो आहे
पैर मुबारक ड्रिघा करे लेटो पान फरमाईंदा निंड बि न ही थोरी ओझराणी ही ओझरो मथां कंहिं चयो सलाम अलैक या अब्दुल कादिर अब्दुल कादिर सलाम अलैक अखियूं बचा तो सोनो नबी केर कीअं मज़ार मां निकिरी आयो न कबर पाक भखी न कंहिं खोटी न फर्श टुटरा न जारियूं खुलियूं केर निकिरी आया हिननि किताबनि में मूं इहे महिनतूं करे दलील लिखिया पर तूं पढ़ंदी कोन वठंदी कोन मां छा कंदुसि साईं फिटाई साईं करे थो हूंदा हीअ अध रात में पिरीअ पसायो पाण त चंड कत निसाण वेही वियो पाताल में हिकिड़ी दुर्जे जी कूड़ साण कभी से किथे ॾिसो मज़ार मां भिटे वटायो कंहिं ॾिठो कीअं थियो तूं छा चवंदी इहे ई लॻा मां चवां थो भक्त ते ज़ोर घटि ॾियो इल्म ते खणो ॼाण रखो समझ रखो हाणे दलील त मूं हिन किताब में घणा ॾिना जंहिं पढ़ियो वक़्तु आहे सो पाणी पढ़ंदो पर हिकिड़ो सवलो दलील जेको तोखे सम्झ में अची वञे पोइ इहो अर्ज़ु कयां मुंहिंजा पिरी छॾियोसि एतिरो सी कोन्हे इहो तव्हां आलिमनि खां ॿुधो आहे त महबूब आकारी ज़ात फरमायो आहे त मय्यत जॾहिं क़ब्र में लहद में लाहे रखियो वेंदो आहे ऐं मिट माइट मिटी वराए मोटंदा आहिनि त अलाह जा मलाइक मुन करे नकीर अचे उनखे क़ब्र में उथारे विहारे पुछंदसि रब कहिड़ो अथई नबी कहिड़ो अथई दीन कहिड़ो अथई महबूब आका जी तशरीफ़ आवरी थींदी हथ खणी इहो सुञाणींदो केरु आहे सुवाल थींदो पुछाणो थींदो अहल हदीस ॿिया हदीस मञींदा देवबंदी बि मञींदा सुन्नी असीस बरेलवी मञींदा हर माण्हू मञींदो मां खां पुछां थो कंहिं बि मय्यत जे क़ब्र खे खोटे पोइ ईंदा आहिनि या ईअं ईंदा भला पुछाणे खां पोइ वापसि वेंदा अञा सुठा रहंदा आया त बि क़ब्र न खुली विया त बि न खुली जे मलाइक क़ब्र में अचनि वञनि त रुकावट न आहे त पोइ मदीने वारी लाइ रुकावट साईं वरी छा चयो साईं मलाइक त हिन नूर जे लाइ रुकार न आहे मां चवंदा मलाइक मुंहिंजे मुस्तफ़ा जे नूर जी हिकु चिणक जे सरीअ जो ई पावर आहे त दिलि पर मदीने वारे जो उन खां वधीक अक़ीदा सिखो सम्झ में रखो ज़हन में विहारियो हबीबन करीम जे बचड़े हौसुल आज़म ते साईं सलाम आयो पाण अदब सां उथिया साईं फरमाईं त अब्दुल कादिर 25 साल पढ़ियो छा आहे सुमन हाणे तोखे चवां मांसी फलाणो शराब तो बि झलीस बाबा 80 फ़क़ीर मां असां जो ईअं चवंदा आहियो ॻाल्हायो साईं फलाणो बुराई थो करे झलियो बाबा असां घर में इंशाअल्लाह लोक माण्हू पैसा ॾे त जेब टुॾियूं बाक़ी वञी ख़तम ई ख़ुदा राही न करे हाफ़िज़ आलिम नेक हाजी समझदार पढ़ियल लिखियल अकुलमंद माण्हू हिकु मदीने वारे घोट जे दीन जो सिपाही थी पवे त बुराइनि खां माण्हू बची इहो ढंग रंग न कर असी फ़क़ीर असांजो छा वञे न जे इन्ही मदीने वारो चढ़ा त मुंहिंजो छा वञे त बाक़ा खे कलमो नसीब थिए पत्थर क़बूल कयो पाक दंद शहीद करायूं गलनि मुबारकनि में लोही खुदे जा कड़ा अंदर लॻे विया पाक जुती रत सां भरिजी वई पूरे जिस्म ते शिद्दत कई वेंदी हुई मानी खाधा पीता रोकिया वेंदा हुआ
पर मुझे दिल पर अल्लाह जो दीन न छड़ियो पैगाम पहुंचाए मुसलमान तूं इहो जज्बो पैदा कर बेनिमाज़ी खे निमाज़ी बना ज़ानीअ खे ज़िना खां झल शराबीअ खे शराब खां झल हराम खोर खे हराम खां झल व्याज खोर खे व्याज खां झल मोहम्मद आका जो उम्मती थी मुजाहिद थी गाज़ी थी मैदान मल्हा त अल्लाह तुंहिंजा बेड़ा पार रवाजी माण्हू न सम्झ जो हिकिड़े किचड़ी सॼी ज़िमेदारी न आहे हिकिड़े ॿिए कंहिं आलम जी न हर दिलि में कोई जी हुनजी ज्ञान सम्झ हर ज़िमेदारी आहे हिक ॿिए खे बचायो सम्झायो मोड़े निहारियो तव्हां रोड ते बीठायो ट्रक पई अचे हिकिड़ो माण्हू ट्रक में लॻे थो वीचारो ॾिसे कोन थो त तूं छा चवंदे मुंहिंजो मां फ़क़ीर माण्हू मुंहिंजो छा तुझो फर्ज़ कर वो बात थी अचे लॻई न मरी न पई कोई चारो खूह में किरे थो जॾहिं समाजा खूह अथई या तूं चवे मां फ़क़ीर माण्हू आहियां ट्रक वारे खे बचाईंदे खूह वारे खे बचाईंदे अरे खूह में किरण वारो त निकिरी सघे थो पर जहन्नम में किरी पियो त पोइ किथां कढी सघंदी अल्लाह फरमाए थो बानो मूंखां डिॼो إن زلزلة الساعة شيء عظيم يوم ترونها تذهل كل مرضعة عما أرضعت وتذر كل ذات حمل حملها وترى الناس سكارى وما هم بسكارى ولكن عذاب الله شديد जो जीजल मां पंहिंजी खीर पीअण वारे बच्चे खे विसारे छॾींदी केर कंहिंजो साथ में न हूंदो हेरत जो मक़ाम हूंदो हुन ॾींहं खां ॾिजो बादशाह पीर खे नबी सी फरमाइनि था सुभान अल्लाह न पढ़ियो आहे उथी मूं मोहम्मद हबीब जे दीन जो कमु कर कयो रब साईं सभिनी मुस्लमान खे तौफ़ीक़ सभिनी खे साईं अर्ज़ कयो पंहिंजे महबूब आका खे साईं मां 25 साल हिते पढ़ियो आहियां मूंखे हिजाब थो थिए वॾा वॾा आलिम रहनि था मता ज़बान मां खां इबारत ग़लति पढ़ी वञा माण्हू वरी जलसनि में दुआऊं घुराईंदा आहिनि मता मुंहिंजी दुआ क़बूल न पई इन हिजाब जे करे मैदान में नथो अचां साईं फरमायो वात खोल वात खोली महबूबन 7 दफ़ा पंहिंजी लिब पाक बादशाह पीर जे वात में विधी हाणे उथी मुंहिंजे दीन जो कमु कर न तुंहिंजी ज़बान मां गुफ़्तो ग़लति निकिरंदो न तुंहिंजे दुआ खे रब ख़ाली ॾींदो साईं फरमाए थो फईज़न अलीयुन बिलबाब वरी पीछो अली दरवाज़े खां अची अब्दुल कादर मुंहिंजो बच्चो आहे मूं वटि बि तुंहिंजी अमानत वात खोल 6 दफ़ा वरी उन पंहिंजो वात जो लोहा मुंहिंजे वात में मुंहिंजो सीता सत न कया फरमाई पर मदीने वारे सां बराबरी कीअं कया आहिनि उन खां पोइ साईं जो मिंबर ते वेही ऐं अल्लाह जो क़ुरान पढ़ियो त रूई ज़मीन जी मख़लूक अचणु शुरू थी इंसान आया जिन आया कोह काफ जबल जेको रूए ज़मीन खे फिरियल आहे उनजी पोयां अल्लाह जा वली रहंदा जन खे रिजालुल ग़ैब चइबो आहे उहे बि साईं जो ख़िताब ॿुधंदा हुआ तकरीरूं ॿुधंदा हुआ बयान ॿुधंदा हुआ पाण तकरीर कंदे कंदे 7 8 हथ माना 14-15 फुट मथे थी वेंदा हुआ बिना कंहिं ॾाकण जे बिना कंहिं सीढ़ीअ जे ऐं जो क़िबला मथे छो था वञो फरमाईंदा हुआ मां जॾहिं अल्हम्दुलिल्लाह तकरीर जी शुरू कंदो आहियां त जबलनि खां पोयां वेठल वलीअ चवंदा आहिनि साईं अव्हां जो आवाज़ ॿुधंदा आहियूं पर थोरो मथे थियो त तो आवाज़ वारे दिलबर जो दीदार बि करे ही आहे बादशाह मां
अर्ज कहीं त कामिलन आरफन आशिकन सालिहन जी सुहबत उन्हनि जो हथो हथ उन्हनि जी बेअत कर उन्हनि जे प्रोग्राम में थींदो कर अल्लाह तुंहिंजी मुंहिंजी रूह खे रोशन कल्ब ते कटो आहे लही वञे ज़िक्र जो तजल्लियूं अंदर में अची वञनि अहिड़ी महिरबानी थिए जो नंढी दिलि जेका खॿे पासे आहे उन में जेके अखियूं आहिनि उहे बि खुली वञनि मथे निहारी त लो महफ़ूज़ थो ॾिसी हेठि निहारी त तहते साह मार्च महीने जे 15/16 हज़रत पीर विठा साईं ख़ाजा मोहम्मद अब्दुल गफ़ार अहमद पुरी जंहिंजी फेज़ मुल्क में माशाअल्लाह रंगला छॾिया उन्हनि जो सालियानो उर्स मुबारक दरगाह फ़क़ीरपुर शरीफ रात स्टेशन ते 15/16 अवां उन में प्रोग्राम में शरीक थियो कोशिश कयो त हिकु ॾींहुं अॻु में राति हुते न त बि ॾींहं वारे प्रोग्राम में वञो छो त हज़रत क़िबला सजन साईं जन दुआ घुरंदा आहिनि माण्हू रोंदा आहिनि उछगारूं ॾेई मन पंहिंजे ॻोढ़नि जे सदके तुंहिंजा मुहजाब ॾेरा पार सोहबत सुठी कयो मोहब्बत भली रखो पाण में दीन पैदा कयो जन दुनिया का बुरखोबो मटाए रखी सानीअ में त उन वटि हर शइ हली आहे हज़रत शेख अब्दुल्ला बिदारी लिखियो आहे त ॾींहं हफ़्ता महीना साल सभु सुहिणे जो सलाम करण ईंदा संदत शेरा कसीदो होसिया उनमें फरमाइन था वमा मिनहा शुहूर औ दुहूर तमुर वतन कदीला अतादी फरमाइन था ज़माना गर्दशों दुनिया जी अचण वारियूं शयूं मूं अब्दुल कादिर जीलानी जो सलाम भरे पूरींदियूं आहिनि रातियूं बि ईंदियूं आहिनि ॾींहं बि ईंदा आहिनि हफ़्ता महीना बि ईंदा आहिनि जॾहिं दुनिया का रहल जो टाइम आयो त सभई सलामी जन जे लाइ आया अल्लाह जे प्यारे यार ही रब्बी उसानी जी तारीख़ पंहिंजो रूह रब्बुल आलमीन जे हवाले यार ही ॾाढो भलो कमु आहे जाइलनि जी मर्ज़ी न मञण वारनि खे विरहो कोन पर दुनिया ते ॿ बुज़ुर्ग गुज़रिया आहिनि हिक जो नालो आहे ख़ाजा मज़हर जान जाना नक्शबंदी सिलसिले में चोटी जो वली ॿियो वलीउल्लाह मुहद्दिस दहलवी साहिब ॿई बुज़ुर्ग हिक दौर जा ऐं ठाह हुन बार अॼु ठाह कोन्हे अॼु मुला विया तूं कादरी तूं नक्शबंदी तूं सिकंदरी तूं ताहिरी तूं दाहिरी लठो थी ईअं न कयो मुंहिंजा मिठड़ा मरकज़ त हिकिड़ो मरकज़ मदीने जो खोज सुन्नियत जी सतह ते नंढी नज़र न रखो मां अर्ज़ कयां थी कि तव्हांजी मर्ज़ी उहे साईं मज़हब जान जाना ख़्वाब को ॾिसंदो हो त वलीउल्लाह दहलवी साईं खे लिखी मोकिलींदो हो ये हू साईं ॾिसंदो त हिनखे लिखंदो हो हिकु दफ़े मज़हर जान जानान साईं ख़्वाब ॾिठो त वॾो हिकिड़ो कोट या किलो आहे माना कई एकड़नि में महल रेस गुलाम मुस्तफा खान जतई मरहूम जो ॾिठो त केॾो वॾो महल नवां जतई खां पहिरियां वॾो महल आहे उन महल में अल्लाह जा वली वेठा आहिनि मुराक़बे में आहिनि ॿ ॼणा दरवाज़े जी पिया निहारी ख़्वाजा मज़हर जान जानान पुछो निहारण वारनि खां केॾे पिया निहारियो जो भाई सभु वली आहिनि इहो दरवाज़ो खुलियो पिया ॿ महिमान अचरा आहिनि उन्हनि लिखा निहारियो साईं चयो मां बि निहारणा वेठुसि कुछ देर खां पोइ ॾिठुमि त हिकिड़ो सुहिणो भला कपिड़ा पाती ॿियो वरी कपिड़ा पुराणा मेरड़ा चितियूं लॻल एॾे
एडी शान वारो जो भलन कपरन वारो हले बि पियो त हुनजी मुहॾे ईअं पियो निहारे जे आशिक़ मशूक ॾे निहारे थकबो न। साईं मज़हर जान फरमाए थो उन्हनि वलीअनि खां पुछो जन निहारियो पे त साईं केरु? हज़रत जुनैद बगदादी मूंखे चयो त भलन कपड़नि वारो हज़रत अली जिल मुर्तज़ा आहे, सादन कपड़नि वारो उवैस करनी आहे। केॾा था अचनि हिते ईंदा पोइ हितां गॾिजी सभई बगदाद वेंदासीं सुहिणे अब्दुल कादर जी यारी। हज़रत अली त सभिनी खां मथे पर पंहिंजे पुट पंहिंजे बच्चे पंहिंजे औलाद अब्दुल कादर जे कमाल खे ॾिसंदा हले थो, उवैस करनी बि हले थो त यारी अहिड़ी भली शइ आहे जंहिंमें अल्लाह जा वली रूहानी तौर हाज़िर थींदा। तव्हां खुशनसीब आहियो, तव्हां यारी शरीफ़ कई आहे। मां खे अर्ज़ करे वया को बि ख़ैर ख़ैरात कयो, कंहिंजे बि नियत कयो, उन में मिठे रब जो नालो ज़रूर वठो। वाह त अल्लाह जे आहे, रब्बुल आलमीन जे नाले ते आहे, फी सबीलिल्लाह आहे। पोइ यारहीं आहे, 40 आहे, 30 आहे, फलाणो आहे, इहो पुछा भली बयान कयो। इन जो मतिलबु आहे त सवाब उन बुज़ुर्ग खे मिले, उन मरहूम खे मिले। पर ख़ैरात फी सबीलिल्लाह चवंदव न त बहितर थी पवंदो, भलो थी पवंदो, पोइ शक शुबो न रहंदो, गम लही वेंदा, गुनाह टही वेंदा, कम टही। अल्लाह से मुंहिंजो चवण तव्हांजो ॿुधण क़बूल करे। मुख़्तसर सलात व सलाम थी उन खां पोइ दुआ।